ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान कंप्लेन सेल टीम टंडोजाम जी सरबराही में मनशियात खिलाफ एहतजाजी मुजाहिरो। मुजाहिरीन जो चवण हो मनशियात में चरस अफीम कच्चो शराब मैनपुरी सफीना आकड़ा पर्ची हेरून जो आज़ार है समाजी बुराइन जो आज़ार है। ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंड ऑर्गेनाइजेशन टीम जो चवण हो आला अमलदार सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट ऑफ सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP हैदराबाद, SHO टंडोजाम खां मुतालबो था करियूं फौरी तौर ते नोटिस वठी मनशियात खे बंद करायो वञे। मनशियात हलाईंदड़ खिलाफ फिल फोर एक्शन कयो वञे। ई सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रोल कढी वई आहे, मजबूरन कढी वई आहे। जंहिं घरनि में कैंसर जा मरीज़ ऐं जा मरीज़ उन घरनि में सांजड़ कहिड़ी थींदी उहे मानी कहिड़े हिसाब सां खाईंदा। ख़ुदा खे मञो या मुसाद बंदि कई वञे जे ग़रीब जे नसुल तबाह थियण खां बचे। त तव्हां पंहिंजे हाथ ते हथु रखी ॾिसो त तव्हांजे घर में कोई कैंसर जो मरीज़ हुजे ऐं मनशियात जे हवाले सां त तव्हांजे घर में तव्हांखे मानी वणंदी। ग़रीबनि सां इहा ई हालत आहे। ऐं IG सिंध खे अपील कंदुसि असेंबली ऐं DIG खे कंदुसि, SSP खे बि अपील कंदुसि ऐं सवारे SHO अकलानी खे बि चवंदुसि त या मनशियात बंदि कई वञे। जे न त असां हुनखे इदारे खे अञा वधाए पंहिंजे पाण खे ॿाहिरि ॾियण जी बि तारीख़ तइ कंदासीं। उन लाइ आऊं सोशल वर्कर मोहम्मद खान तंडोजाम ज़ुबैर रिपोर्टर मुराद अली सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJD न्यूज़ हैदराबाद।